राणा, ए राणा। हाँ हाँ कुजाड़े पे सोचे यार काबू खान सोचा बोचा कुछ को न पियो। काल वियो भूरे सां मुलाकात करण सो बि थाणे ते हाओ सूबेदार थाणे ते मौजूद ई कोन हो। बाक़ी न जमादार मुलाकात करण कोन ॾिनी। हाँ पो पहिरीं त ॾाढी कावड़ आई। दिल में ख्याल आयो त ईअं कंध को पकड़े ऐं भित में हणांसि जिन मितेरो फिसी पवंदो आहे ईअं मथो ईअं फिसी पए था। ए पो कुजाड़े ला छॾीसि राणा। अड़े यार रब्बू वरी सोचियुमि त कानून खे हथ में छो खणा। अॻे ई फॾा ॿार जाम लॻा पिया आहिनि, वरी हे ई फॾो ॻिची में अची पए। ओ कुजाड़ो सोचो आहे राणा खान। अरे यार सोचां पियो त कीअं कहिड़े तरीक़े सां इन भूरे खे लाकब मां कढरायां। पो राणा हलो हलो हली करे संभलो। ए हेको जमादारी हेको सिपाही ए पां खे कुजाड़ो कंदा। कांभू ओ मुंहिंजा यार कांभू ईअं त करे सघिजे पियो, ईअं करे सघां पियो तव्हां असां सभु मिली करे। पर यार ईअं करण सां को मसइलो हल थींदो छा? ए पो इन्ही ॻाल्हि में मुद्दो कुजाड़े लाइ आहीं। यार मुद्दो ॿुधो कुझु बि न आहियां। सोचां पियो त को ॿियो तरीक़ो कढिजे जंहिंसां भूरो बि छॾाइजी वञे ऐं नुक़सान बि न थिए, पुलिस बि ॻिची में न पए। ओ वरी कहिड़ो तरीक़ो आहे राणा? अड़े यार उन्हीअ लाइ त सोचां पियो, सोचे सोचे मथो ई कचो थी वियो आहे। त राणा भले तूं इन मामले ते सोच वीचार कर, बाक़ी असीं मिली चक्कर लगाए चवंदा। भले जेका संगत जी सलाह भले चक्कर लगाए चो। ठीक आहे उथो भला हलो। वालेकुम अस्सलाम, वालेकुम अस्सलाम। अच काबू खान अच अच अच। राणा अॼु त ख़ुशि पियो ॾिसां जे। कांभू वॾी सोच वीचार खां पोइ वञी कंहिं नतीजे ते वञी पहुतो आहियां। ओ जंहिंसां भूरे जी भलाई थींदी उन भलाई जी उम्मीद अथमि। इन्हीअ करे त सरहाई महसूस करे रहियो आहियां। असांखे कीन सुणाईंदे? अड़े कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे कांभू, तोखे न ॿुधाईंदुसि ॿियो कंहिंखे ॿुधाईंदुसि। ऐं हा टई त मुंहिंजी बाहि जा बल आहियो बल। इन ई मतबल त कम पक्को थींदो। वॾो ज़ोरावर ऐं काबू खान हिन राणे खान कॾहिं कचो कम कयो ई न आहे, हमेशह पक्को कम कयो। ए पो त वाह वाह थी वेंदी वियो। काबू हिकिड़ो कम कर यार, ने रबूअ खे सॾे हा त का सलाह मसलत कयो। रबो खे इजो तो कोठे अञा ओॾा जार हेठि वेठो आहे। आओ जार जेठो वेठो आहे त वठी अचे। राणे खान जी तत्कार चङनि भलनि जा कंध केराए विझे। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।